सखर में सिविल सोसाइटी पारां पीटीआई ते मखसूस सीटुनि जी बहालीअ ख़िलाफ़ प्रेस क्लब सखर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दीदार उन्नड़ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, उन खां तफ़सील मालूम कंदासीं। दीदार, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु साजिद, सखर में सिविल सोसाइटी ताजिर बिरादरी ऐं सियासी समाजी माण्हुनि पारां जेको आहे अदालती फ़ैसिले जेको आहे मख़सूस सीटूं जेके इमरान ख़ान खे ॾियण वारे ते ख़िलाफ़ जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। प्रेस क्लब सखर आॾो मुज़ाहिरीन जी जेकी अॻुवाणी हुई उहो सिंध हुकूमत जो तर्जुमान बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख करे रहियो हो ऐं उन मौक़े ते जेको आहे न मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे जेको बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख चयो त इमरान ख़ान खे जेको आहे लाडले खे नवाज़ण जी कोशिशि कई पई वञे, पर उनखे नवाज़ण लाइ लाडले खे कोशिशि करण जी जेकी कोशिशूं आहिनि उहे असां नाकाम कंदासीं। हुन चयो त जेको आहे अदालती जेको फ़ैसिलो कयो आहे इमरान ख़ान खे मख़सूस सीटुनि वारो, उहो बिल्कुलु जेको आहे न ग़लति आहे ऐं उन मख़सूस सीटुनि खे फ़ैसिले खे जेको आहे असां अदालती फ़ैसिले खे जेको आहे असां इज़त ॾियूं था, पर उनजो इहो मक़सदु नाहे त जेको आहे न इमरान ख़ान खे जेको आहे न नवाज़ियो वञे। ऐं हुन इहो बि चयो आहे त जेकॾहिं इमरान ख़ान खे जी मख़सूस सीटूं ॾिनियूं वियूं त अवाम जो जेको आहे वेसा ख़तमु थी वेंदो ऐं उहे फ़ैसिलो जेको आहे अदालती जेको आहे अवाम जे मुफ़ाद में नाहे ऐं अहिड़ियुनि अदालती फ़ैसिलनि जे करण सबबु जेको आहे अवाम जो जेको वेसाव आहे उन ते मथां जेको आहे खजी वेंदो ऐं सियासी समाजी तोड़े जेको आहे सिविल सोसाइटी जा माण्हू जेके आहिनि असां सां गॾिजी जेको एहतजाजी मुज़ाहिरा करे ऐं इहो रद्द अमल जेको ॾेखारींदासीं ऐं अदालती जेको फ़ैसिलो आहे जेको उहो जेको आहे न वापसि वरितो वञे। जी।